महिलाउनि जी सामाजिक संस्था सिंधी वेलफेयर फाउंडेशन मिशन स्माइल जे पारां यमुना नदी जो पूजन करे गंगा दशहरे जो पर्व मनायो वियो। मां आहियां किशोर स्वर्ण इसरानी। हर उम्र जे सिंधी लाइ सिंधी ॿोली में ख़ासि सिंधी चैनल सिंधी नॉलेज। पूरी स्टोरी लाइ तव्हां जुड़ल रहियो मूंसां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज। सिंधी वेलफेयर फाउंडेशन मिशन स्माइल जे पारां मथुरा जे प्रसिद्ध विश्राम घाट ते यमुना पूजन करे दशहरे जे पर्व जी शुरुआत कई वई। संस्था जे पारां बेज़ुबान जीवन बांदरनि खे फल ऐं पखियुनि खे दाणा खाराए सुहिणी सेवा कई वई। हिन खां पोइ यमुना में ॿेड़ीअ में वेही भॼन ॻाया विया ऐं पाणीअ में जीवित मछलियुनि खे बि अटे जी गोलियूं खाराई वयूं। संस्था जी अध्यक्षता गीता नाथानी जी ॿुधायो कि मां गंगा जे ॾींहुं भॻवान शिव जी जटाइनि खां निकिरी पहिरीं दफ़ा पृथ्वी जो स्पर्श कयो। हुन ॾींहुं ई खे असां गंगा दशहरे जे रूप में मल्हाईंदा आहियूं। संस्था जी महासचिव एडवोकेट अनीता चावला ॿुधायो कि गंगा दशहरे ते ब्रिज क्षेत्र में यमुना नदी जी भी पूजा कई वेंदी आहे। यमुना में डुबकी भी श्रद्धालु लॻाईंदा आहिनि। हिन ॾींहुं पतंग भी उड़ामी वेंदी आहे। मानवारी अनीता जी ने ॿुधायो कि सिंधी वेलफेयर फाउंडेशन जे पारां लगातार सामाजिक कार्य कराए वेंदा आहिनि। हिन कार्यक्रम में उपाध्यक्ष इंदिरा गंगवानी, सह सचिव ज्योति भाटिया ऐं सदस्य अनीता सेहरा, रेखा मेठवानी, कार्तिक मेठवानी, स्थायी लोक अदालत जी सदस्य एडवोकेट प्रतिभा शर्मा, एडीजीसी रेवेन्यू भावना शर्मा, यमुना मिशन जी रश्मि शर्मा, प्रियंका उपाध्याय, विनीता द्विवेदी, नीलम गोस्वामी ऐं घणेई महिलाऊं ऐं घणेई ॿारनि भाग वरितो। कीअं लगी अॼु जी असांजी प्रस्तुति। तव्हां भी पंहिंजे शहर जा कोई भी सिंधी समाचार असांखे मोकिले था सघो। सुठी सुठी नंढी नंढी वीडियो ठाहे करे असांखे मोकिलो। अगर तव्हां सुठा सिंधी गीत या भजन ॻाइण ॼाणो था त उहा भी पंहिंजी वीडियो ठाहे करे मूंखे मोकिलो। मां लॻाईंदुसि पंहिंजे चैनल ते, उन्हनि खे ॾींदुसि स्थान। ऐं हिन तरीक़े जी कहिड़ी भी सिंधी ख़बर या सिंधी गीत या भजन ॾिसण लाइ ॾिसंदा रहियो सिंधी नॉलेज। इनके सब्सक्राइब करो, ये तव्हांजो सिंधी चैनल है। हर सिंधी ताणी इनके पहुंचायो, इनके शेयर करो ऐं कमेंट करो, लाइक करो ऐं वधिक खां वधिक ॿियनि पंहिंजे सिंधी भाउरनि खां सब्सक्राइब कराए करे सिंधियत लाइ प्रचार प्रसार में तव्हां सहयोग ॾियो। जुड़ल रहियो मूंसां गॾु, ठहियल रहियो मूंसां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज।